गरीबाबाद जीवनारियूं गरीबाबाद जीवनारियूं तू भी सुधरियल हुजे त को काॾे पेर खणजी ओ मां सुधरियल आहियां नूर भटारे सफ़ा मां सुधरियल आहियां अणसुधरियल न आहियां हिकिड़ो कमु कर ॾिस न ओ मां मुंहिंजी शादी कराए न खेचलीअ सां ख़ुदा सां न त मां ॾाढो ख़राब थी वेंदो साईं हा अरे हुआ कहिड़ो सुधरियल आहे त ख़राब थी वेंदे हा मां चवां थी पई त अधे खां इन गज़ाला जो संग वठां पर जे तूं खेचलीअ जी पचर छॾे न छॾ हाणे इन खेचलीअ जी पचर त मां अधे सां ॻाल्हायां साहब खुदा खुदा कर हाणे असांजूं न्याणियूं कुर्सी ते वेंदियूं टंग टंग चाढ़े दे तोखे बयान लिखराई जमादार प्यारा खान जवाबदार जी ज़ाला पुछा पुछा त करे सघे थी न साहब हूं भी एफआईआर में हिन जो नालो कोन्हे को हूं बि असांजी रसम कोन्हे त का छोकिरी या का माई अची असांजे त बयान ॾे सर ज़फर त तव्हां सां मञी वेठो आहे न त इमू जो खून मूं कयो आहे मां त हलां हिमू वो मता औरत न थे मुझे धंधो न विञाए ये धंधो विञाईंदो अड़ो चंपो तो के बी त सही बी ओ सो भाई वही ओस्ताद वरी का तो भाई हलाड़े तो क्यों न छोकरी असर थी था अन्ना उस्ताद मानू भली सव यार कने उस्ताद जो हिकड़ो यारा ये मुझे लगा है मानू भली सव यार कने मुझे उस्ताद जो हिकड़ो यारा चुप कम कर सूबेदार साहब जफर ला आया हूं ये सेठ शहरियार आए साईं असांजो ता हुकुम कयो साहब का वाह कट को हथ हल्को रख रईस ॾिसो न मूं तरफ़ां इनखे का बि तकलीफ़ कोन्हे जेकॾहिं चई वञे न त मां ॾंड ॾींदुसि तू चरी थी आ छाजे लाइ हिते आई आ दिल जो चयो तोखे ॾिसण लाइ त पोइ मां छा कयां हली वेंदसि रुगो बघाणियूं ॾिसां अची ही मानी वठ केर कंहिंजो कोन्हे नसरू तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में हिकु मुआइदो आहे त ज़फर जी तबाही जेका मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसां तो हमेशा उबतियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजी मोहबत खे ठुकरायो गरीबाबाद जीवनारियूं मूंखे त अफ़सोस आहे तव्हां ॿिन्ही जी सोच ते रोअण थो अचे जे वॾा न हुजो हा न त चङे नमूने ॿुधाए छॾिया माण्हू बि हुननि जो खजे ज़्यादती बि हुननि सां थिए ऐं तव्हां विढ़ो बि हुननि सां किथां जी शराफ़त आहे इंसान थियो ॿई किथे समाज जे हथुनि हेठां न लताड़जी वञे असां खई आ असांजे माण्हुनि खई आ असां वटि कोन्हे का अच्छा जिन खणी वियासीं राखी असरा तो वटा बाबा तो वट जे भुंग में मुंहिंजी जान चई न मां उहा ॾियण लाइ तयार आहियां बाबा हुननि खे पंहिंजी बाह मोटाए ॾे न त हू हक़ था रखनि पंहिंजी इज़त जे बदिले असांजी जान वठनि हूअं बि असां त लुंडा आहियूं इज़त असां वटि आहे काथे पंहिंजो पाण खे बेइज़्तो न कर शरीफ़ जेकॾहिं हू चवनि था त उन्हनि जी बाह मूं खई आ त पोइ मूं वटि छो नथा अचनि अचनि न मूं वटि उन्हनि वटि कहिड़ो सबूत आहे पर हूअं बि इज़त खे दिल वारा झलींदा दिल वारा उन्हनि जी छा मजाल आहे जो इज़त झले सघनि बाबा जे हिन मांधाण में मुंहिंजी जान वई न मां शुक्र अदा कंदुसि तोखे छोकिरी मोटाइणी पवंदी चङो इने में आहे न त
ॾाढो गंद थींदो बाबा, ॾाढो गंद थींदो। इन छोरे जो दिमाग़ ख़राब थियो आहे। एक गरीबाबा जे पाड़े वारनि खे कहिड़ी बीमारी लगी आहे? जेको अचे तो छोकिरी तो वठा, छोकिरी तो वठा। जॾहिं मां 100 चक्कर चई चुको हाँ तो छोरीअ जी मुझे मलाइकनि खे बि ख़बर न आहे। बाक़ी शरीफ़ जेको गंद थियो न उनखे नसरू मुंहुं पाण ॾींदो। छो त अहिड़ा गंद हल करण नसरूअ जी पुराणी आदत आहे। अदा नाज़र तो बि खणी खट वरती आहे। सफ़र जेल में पियो आहे ऐं अज़रा जो को अतु पतो ई कोन्हे। अदा मूंखे त इहो सफ़र ॾाढो ॾुखियो पियो लॻे। हदीस भाई हाणे इहो कम अदा नाज़र ऐं प्यारे खां कोन खुलाइबो। बाबा मूंखे त हाणे असलम जो फिक्र पको थियो। असलम असलम जो फिक्र छा थियो असलम के? बाबा वॾी खून रेज़ी थींदी, वॾो क़त्ल आम थींदो। ही जेको छोकिरो पंहिंजो आहे न असलम ऐं ॿियो छोरो नसर वारो इहो कबूतरड़ो नालो छा हा उहो शरीफ़ अची पाण में टकरिया आहिनि बाबा। खुदा ख़ैर करे गरीबाबाद में रुगो बाही बाहि हूंदी। अलो रख धणी भाई तूं आहीं त अलाए किथे ॻाल्हियूं अलाए वञी किथे जो किथे पहुतियूं आहिनि ऐं तूं वरी ॻाल्हियूं वरी ॿीणियूं ऐं टीणियूं बि करी। अदा इहे वरी छा ते टकरिया आहिनि? अलो रख धणी बाबा केरु सम्झाए तव्हां माया। उहो जेको न असलम आहे वञी शरीफ़ जे ॻिचीअ में अतूं तव्हां सभिनी खे मारी त छोकिरी का शरीफ़ वटा छा? शरीफ़ अहिड़ो नाहे अदा। ए बाबा नांग जा बच्चा त नांग ई थींदा न, पोपट त कोन थींदा न। वॾी अख वारो असलम पूरे राज में कुझु ॾिठो हूंदई। धूड़ ॾिठो हूंदई। इहो असलम उहो ई आहे न जे विच रोड ते अज़रा खे बेइज़्ज़तो कयो हो। नाज़र खान अलाए छा थियो अथई। विढ़ंदा त मुड़ुस आहिनि, राज कान थो विढ़े। तूं छो थो ॻरंदो वञी? तूं वञी वकील सां मिल, ज़फ़र कढाए त मुंहुं ॾे। बाबा तव्हां ज़ाइफ़ुनि खे त का ज़माने जी कल ई कान्हे। वकील त पैसा थो घुरे न। मां बि हली हली हाणे कोई जी पियो आहियां ऐं उहा मुआरी रन बसरी दॿे जहिड़ो बूथ करे माइटे कावड़ जी हली ने हल हल में बि त ॾोकड़ था खपनि न। अदा ही मुंडी वठ ऐं वकील खे ॾे त हू अची मुंहुं ॾे। न बाबा न, हाणे मां नियाणियुनि जी मुठियूं कपाए ख़र्च कयां। उहा रन वई आहे माइटे कुझु न कुझु करे ईंदी। अदा मुंडियूं त वरी बि थी पवंदियूं। सफ़र खां मथे मुंडियूं न आहिनि। तव्हां वञी वकील जो बिलो कयो, पोइ ॾिसंदासूं। हाणे ख़ुदा करे त रुॻो ज़फ़र असांजी का जान आज़ाद। हाणे ॾिसूं त इहो दो ख़ान ॿाहिरि निकिरी अची छा थो करे। तव्हां माइनि जूं त रुॻो दाहूं पिथियूं बकारियो पिथियूं त ज़फ़र उड़े ज़फ़र, ज़फ़र उड़े ज़फ़र। हाणे जॾहिं इहो मोतबर अचे ॿाहिरि, पाण हे बाहि खां ॿाहिरि अचे त का लहस अचे त ख़बर पए। अदा मुंहिंजे मुड़ुस खे छो थो पिटी? शाबस अथई। वञड़ी एॾी दिलि है ज़फ़र सां। मूंखे त अॼु ख़बर पई आहे त तुंहिंजी बि ज़फ़र सां का दिलि हुई। करीम दादा मसे मसे भेरो कयो अथई। हिकिड़ी ॻाल्हि चवां, दिलि जो ॾाढो पको माण्हू असांजे त भेरो ई कोन थो करी, भली ज़मीन फाटी छो न पवे। रईस तव्हांजी जुतीअ में असांजो पेर पवे ई कोन। तव्हां वटि रोज़ ममण मतल को न को दंगल हले पियो। असां अॻे ई पुलिस जी नज़र में
इन करे बाबा टरी लंघंदा आहियूं। अॼु दिलि कयो तो वटि काहे पियुसि। मिड़ई यार जीअण लाइ सभु कुझु करणो थो। मिड़ई सच कूड़ खे कढाए पिया था हलायूं। बेली ही इल्ज़ाम त तमामु वॾो आहे। असां खां त ॿुधो कोन थो। ऐसा ईअं त न कयो, छोकिरा बि कुझु तंग था थियनि। बाबा हाणे घणो थियो। करीमज़ाद बाबा दिलि त जवान आहे, उन जा ॿारहं मञणा पवंदा। बाक़ी छोकिरा सो जेतिरा धक खाईंदा ओतिरो ई सुधरंदा, ओतिरी ज़माने जी ख़बर पवंदा, उथण वेहण जी, ॻाल्हाइण जी, ॿोलाइण जी। करीमदाद ही छोकिरो जावेद आहे न? तव्हांजो बच्चो आहे, शहर में पढ़ण थो चाहे, हॉस्टल में कोन छॾियो मांसि। मासड़ ॾिसो था न, बाबो अञा मूंखे ॿाहिरि थो सॾे। हा करीमदाद तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? छो रहंदो हॉस्टल में? पंहिंजो घर अथसि, बाग़ में ई रहिया पिया आहिनि, टियों रहंदो त छा थी पवंदो? कीअं मुंहिंजा शींहं? जी मासड़। बस अॼु ॾींहं खां वठी तूं हिते मूं वटि रहंदई। तोखे ॿिए पासे वञण जी का बि ज़रूरत न आहे। हे सामान खणी आयो त ठीकु, न त इहो पंहिंजो सामान धामान घुराए हिते रख। वैसे तो मूंखां त हवाल वरितो ई कोन। यार इहा छोरी जेका निकिरी वई आहे, मुंहिंजे त मलाइकनि खे बि ख़बर कान्हे। तूं को पेरो ॻोल्हे हथ करे ॾे मां। छोरा मुंहिंजो मथो ई खाई आहे, न त तो खई आहे, तो खई आहे। सची ॿुधाए त मूंखे का ख़बर कान्हे। बाबा तुंहिंजी शइ हुई, तोखां वई, हाणे परेशान छो थो थी? असली छोरनि जो त सिर थो वञे, सिर मुंहिंजो खेर आहे। तूं मौला दादा खे बि होशियार कर। इहो मुंहिंजो कमु आहे। मां तोसां लट धक में गॾु आहियां, तूं बेफ़िक्र थी। गरीबाबाद जूं नारियूं हिक कहाणी आहे, ॻोढ़न हाणिया सारे समाज लाइ सबक बणदियूं। हिक